अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। घोटकी बार जे वकील बिरादरी पारां तूफ़ानी महांगाई ख़िलाफ़ सेशन कोर्ट में एहतजाज कंदे रैली कढी वई। रैली में एडवोकेट उबैदुल्ला घोटो, जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद मलाणो, नादिर अली चाचड़, महबूब अली सुमरो, ख़ादिम हुसैन मलिक, मोहम्मद इस्माइल महर, शफ़ीक अहमद कलवड़, अर्ज़ मोहम्मद पियार ऐं ॿियनि शिरकत कई। रैलीअ में शरीक वकला बिरादरी पारां हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। हुननि चयो त वधीक महांगाई ॾियारीदार ग़रीब अवाम लाइ जीअण जंजाल करे छॾियो आहे। बुख ऐं बदहाली जो शिकार थियल पोरियत ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। मज़दूर तबिको हिकु वक़्त जी मानी खाइण लाइ परेशानी जो शिकार आहे। मुज़ाहिरो कंदड़नि वकला बिरादरी पारां हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त मिनी बजट खे ख़त्म करे महांगाई ते कंट्रोल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट शमन अली सुमरो।